नाज़रीन ज़िक्र कयूं त नाम्यारे सियासतदान ऐं क़ानूनदान हफ़ीज़ कुरैशी जी 24वीं वरसी हाला पुराणा में मल्हाई वई। तक़रीब जो अहवाल ॾिसूं था हाला मां नदीम मंगरे जी हिन रिपोर्ट में। नाले वारे सियासतदान ऐं कानूनदान चाचा हफ़ीज़ कुरैशी जी 24वीं वरसी हाला पुराणा में निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते सियासी समाजी ऐं क़ौम परस्त अॻवाननि शाह दीवानो क़ब्रिस्तान पहुची चाचा हफ़ीज़ कुरैशी जी मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआऊं घुरियूं। वरसी जे मुनासिबत सां हिकु मुख़्तसर तक़रीब जो इनेकाद कयो वियो, जंहिं में वॾे अंग में सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि शिरकत कई। वरसी तक़रीब में आयल महिमाननि चाचा हफ़ीज़ कुरैशी जे कयल ख़िदमतुनि ते खेसि ख़िराज तहसीन पेश कंदे आवाज़ टी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हफ़ीज़ साहब हिकु तमामु आला क़ाबिल ज़हन रखंदड़ शख़्स हुयो। हू हिकु बेलौस जेको आहे सिंध सां मोहबत कंदड़ इंसान हो। हू कंहिं बि पार्टियुनि जो मुहताज न हुयो, पर हुन लाइ सभ खां वॾी अहम जेका शइ हुई उहा हुई सिंध। तमामु शफ़ीक़ पीउ हो ऐं तमामु भाईंदड़ इंसान हो, पर रुगो पंहिंजे पुटनि खे न पर सिंध जे हर इंसान खे एतिरो भाईंदो हो जीअं पंहिंजे पुटनि खे भाइजे। हफ़ीज़ कुरैशी साईं GM सैयद जो आशिक़, सिंध जो आशिक़ हो। ऐं सिंध में आउं सम्झां थो त अहिड़ा घटि माण्हू हूंदा जेके साईं GM सैयद सां हुजत कंदा, उन में हफ़ीज़ कुरैशी बि शामिल हो। ऐं साईं GM सैयद उनखे सिंध जो अबुल कलाम आज़ाद जो लक़ब ॾिनो। तंगण ताज़ी ॿहर कुंडियूं पखा पट सुहन सुरई सेज पासे पिरी मर पिया मींहं हसन असां ई पिरनि शाल हों बराबरि ॾींहड़ा। उन लतीफ़ सरकार जी ने सिट वांगुरु साईं GM सैयद जो सचो आशिक़ हुयो। तमामु वॾी शख़्सियत हो ऐं GM सैयद जे क़ौमी तहरीक खे जेको ऑक्सीजन ॾिनी उहा साईं हफ़ीज़ ॾिनी। आयल महिमान चयो त चाचा हफ़ीज़ कुरैशी सिंध ऐं सिंधी क़ौम जे फलाह व बहबूद लाइ पाण पतोड़ींदो रहियो। चाचे हफ़ीज़ कुरैशी जहिड़ियूं शख़्सियतूं वरियनि बाद पैदा थींदियूं आहिनि। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ TV न्यूज़ हाला।